अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं एडवांस में जेका किस्त ॿधी खां पोइ अचण वारी आहे। आख़िर उन में दरिया ख़ान सां कहिड़ो हशर कयो वेंदो, छा दरिया ख़ान खे गिरफ़्तार कयो वेंदो या दरिया ख़ान इन गिरफ़्तारी खां बची वेंदो, छा नेक्स्ट एपिसोड में मूसा खे मारियो वेंदो या मूसा हितां सिजावल जे ज़ोर ते थाणे मां निकिरी ईंदो। जेका बि कहाणी आहे तव्हांखे सॼी तफ़सील ॾींदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो, थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। पहिरीं ॻाल्हि दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त नेक्स्ट एपिसोड में मीर खे वञी बख़्शल चवंदो तूं कोशिशि कर त मूसा खे छॾायूं, लेकिन मीर चवंदो असांजी सुञ जी केरु ॿुधंदो। लेकिन अॻिते हली जेको आहे सिजावल खे कोशिशि करण जे लाइ रहीम वारा बि चवंदा तूं कोशिशि कर, लेकिन उन खां पहिरियां दरिया ख़ान जो बंदोबस्तु नवाब ख़ान करे छॾींदो। दरिया ख़ान खे या जेल मोकिलींदो, उन खे झुकाइण जे करे वॾी में वॾी कोशिशि कंदो त दरिया ख़ान खे कहिड़े बि हिसाब सां रस्ते तां हटाए छॾियां। ऐं मूसा खे माराइण जे लाइ फ़िलहालु कोई बि वस न हलंदो, छाजे करे मूसा उन्हनि जी क़ैद में त आहे, लेकिन मूसा मरंदो कोन, इते ई क़ैद में ई हूंदो फ़िलहालु काफ़ी किस्तनि ताईं। ऐं बाक़ी इन जा दोस्त ज़ोर लाहींदा रहंदा त मूसा खे आज़ादु करायूं कहिड़े बि तरीक़े सां। काफ़ी किस्तनि खां पोइ मूसा जे लाइ हिकिड़ियूं हमवार थींदियूं। फ़िलहालु मूसा जे लाइ कोई बि अहिड़ो न आहे सिलसिलो, छाजे करे अॻिते हली सिजावल इहो कमु करे सघे थो, हिकिड़ो ई माण्हू जेको मूसा खे छॾाए सघे थो। बाक़ी ॿिए कंहिंजी बि पुलिस कान ॿुधंदी, छाजे करे ॿियनि खे पुलिस एतिरी अहमियत न ॾींदी आहे। सिजावल जी मथे ताईं हलंदी आहे। सिजावल फ़िलहालु जहिड़े में फाथल आहे, इन सां दुश्मनी आहे मूसा जी, तव्हांखे ख़बर आहे तो कीअं इहा कोशिशि करे, लेकिन अॻिते हली मजबूर थी सिजावल खे हिकदमि खणणो पवंदो। बाक़ी मीर लाइ हाशू हाणे मुसीबत तयारु कंदो, ॾिसिजो तव्हां अॻी किस्त में। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हां एसी ताईं ॾिठो आहे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।